मोहम्मद छाड़ो मतलब छाड़ो ये हो रही हाल थी मैं पुरानी लगी नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त डिज़र्ट चैलेंज जीप रैली 2022 जी शुरुआत थी वई है। जीप रैली जो इफ्तिताह मीर नादिर ख़ान मंगसी ऐं वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार अरबाब लतुफ़ुल्लाह रुबीन काटे कयो। जीप रैली में मुल्क जूं नाले वारे रेसलर्स पिण हिस्सो वठी रहिया आहिनि। जीप रैली में 78 गाॾियूं हिस्सो वरितियूं। इन मौक़े ते रांदियुनि बाबति वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार अरबाब अल्ताफ़ुल्लाह चयो आहे त हिन यूनिट जो मक़सदु थर खे समूरी दुनिया ताईं मुतारिफ़ करण आहे। सिंध हुकूमत थर पार्कर खे सदाईं फ़ोक़ियत ॾिनी आहे। हिन जीप रेस में समूरे मुल्क जे माण्हुनि हिस्सो वरितो आहे। मीर नादिर मंगसी जो चवणु आहे त थर ज़मीन माला माल आहे। अहिड़ी सरज़मीन सां सियाहत खे हथी मिलंदी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।